बेहतरीन वॾा पाए जा फनकार उन्हनि जे विछोड़े में सिर्फ़ 1 साल जो विच में फ़र्क़ु थियो। दोस्तो जलाल चांडियो 2001 में हिन दुनिया फ़ानीअ खे छॾे अलविदा कई ऐं फौज़िया सुमरो 2002 में दोस्तो असांखे अलविदा करे ऐं ख़ालिकी हक़ीक़ी असां वञी मिलियो। दोस्तो सिंध जा 2 पाए जा फ़नकार थी गुज़रिया। हिकु मर्दनि में जलाल चांडियो हुयो ऐं ॿियो औरतनि में फौज़िया सुमरो हुयो। जॾहिं जलाल चांडियो 2001 में जॾहिं हिन दुनिया फ़ानीअ मां लाॾाणो करे वियो त फौज़िया सूमरे खे पोइ इलाही घणी मोट मिली ऐं फौज़िया सूमरे खे पोइ बुलंदियुनि जी तरफ़ अचण लॻी। त दोस्तो तव्हांखे ख़बर आहे जलाल चांडियो जॾहिं हिन दुनिया में मौजूदु हुयो त जलाल चांडियो जो को सानी कोन हुयो, जलाल चांडियो जो को मुक़ाबले वारो को बि कोन हुयो। दोस्तो इहे फ़नकार पंहिंजी जाइ ते त हुया सभई, लेकिन माण्हू इन्हनि खे ॿुधण लाइ तयारु एतिरा न हूंदा। जेको बि शादीअ जो फंक्शन थींदो हुयो, शादीअ जो छठीअ जो तौर जो प्रोग्राम थींदो हुयो त माण्हू जलाल चांडियो खां ई तारीख़ वठंदा। दोस्तो जॾहिं जलाल चांडियो 2001 में हिन दुनिया खे छॾे वियो त पोइ 2002 में जेको आहे सो इन 1 साल में फौज़िया सूमरे घटि में घटि 1000 खां मथे प्रोग्राम अटेंड कया ऐं फौज़िया सूमरे खे पोइ माण्हुनि सुठी मोट ॾिनी ऐं फौज़िया सूमरे खे हर शादीअ ते छाजे करे औरत हुई पोइ लाॾो चवणु या सेहरा चवणु, दोस्तो फौज़िया सूमरे खे माण्हुनि शौक़ सां घुरायो पंहिंजी शादियुनि में ऐं ख़ासि करे औरतनि जो दिलचस्पी घणी हूंदी फौज़िया सूमरे में, छाजे करे जो औरत फ़नकार हुई। घरनि में अंदरि बि जेको आहे सो मायुनि सां गॾु बि ॻाए सेहरा वग़ैरह चई पई सघे, छाजे करे जो फौज़िया सूमरो बि सिंध जी हिकु बहितरीन पाए जी फ़नकार थी गुज़री आहे। दोस्तो ऐं फौज़िया सूमरे जो विछोड़ो बि इंतिहाई घणो माण्हुनि जे दिलि में अॼु ताईं बि घर कयो वेठी आहे। दोस्तो इहे 2 फ़नकार हुया जेके पाए जा फ़नकार हुया। फौज़िया सूमरो 2002 में हिन दुनिया मां लाॾाणो कयो ऐं फौज़िया सूमरे जा बि खोड़ लखें परस्तार दोस्तो हिन दुनिया में मौजूदु आहिनि ऐं जॾहिं फौज़िया सूमरो हिन दुनिया मां वफ़ात करे वई त हज़ारे माण्हुनि बि उन जे जनाज़े निमाज़ में शरीक थिया ऐं हज़ारे माण्हुनि जेको आहे सो फौज़िया सूमरे जे लाइ दुआऊं घुरियूं त फौज़िया सूमरे जे विछोड़े खे कीअं ख़ाल खे इन खे फुल कयो वञे। दोस्तो हज़ारे माण्हू रोअनि पिया फौज़िया सूमरे जे लाइ अॼु बि ऐं तव्हां फौज़िया सूमरे जे क़ब्रस्तान ते वेंदव त हींअर बि सवनि जे तादाद में रोज़ाना माण्हू अची फौज़िया सूमरे जे क़बर ते गुल छटियो ऐं दुआऊं घुरियो ऐं जेको आहे सो कुल पढ़ियो मोटियो पिया वञनि। इहा इंसान जी हिकु पोख पोखियल हूंदी आहे। दोस्तो इहे सिंध जा फ़नकार हुया ऐं सिंध जा हिकु बहितरीन बादशाह फ़नकार हुया पंहिंजे दौर जा। दोस्तो त वॾी महिरबानी फौज़िया सूमरे जे डिटेल जी वीडियो मज़ीद बि खणी ईंदासीं। वीडियो किथां सुठो लॻे लाइक ऐं शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब कयो। त